नाज़रीन जैकाबाद में रिपोर्ट करे पियो वसीम इकबाल जैकाबाद में डिप्टी कमिश्नर जैकाबाद ज़हूर अली मरी पारां सिविल अस्पताल जो अचानक दौरो कयो वियो। डिप्टी कमिश्नर जैकाबाद ज़हूर अली मरी सख्त गर्मी में अचानक सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड समेत मुख्तलिफ़ वार्डन जो दौरो करे मरीज़न के मिलंदड़ सहूलतुन जो जायज़ो वरतो। दौरे दौरान डिप्टी कमिश्नर जैकाबाद ज़हूर अली मरी पारां सिविल अस्पताल इंतज़ामिया जी अमलदारन के मरीज़न के दवाउन समेत ॿियूं सहूलतूं फराहम करण जो सख्त सां हिदायतूं कयूं। उन मौके ते डिप्टी कमिश्नर जैकाबाद ज़हूर अली मरी जो चवण हो त सिविल अस्पताल जे दौरे जो मक़सद मरीज़न के मिलंदड़ सहूलतुन जो जायज़ो वठण हो। सदस्य जी कोशिश आहे त शहरनि खां वधि बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर जैकाबाद ज़हूर अली मरी जी हिदायतुनि ते ज़िले जैकाबाद जे टिनी तालुक़नि जैकाबाद ठुल गढ़ी खेरो में शहरनि खे सख़्त गर्मी खां बचाव लाइ हेठि स्ट्रोक सेंटर क़ाइमु कया विया आहिनि जिते ईंदड़ वेंदड़ शहरनि खे थधो पाणी पियारियो पियो वञे।